सोशल मीडिया पॉज़िटिव भी आहे नेगेटिव भी आहे। उनजा पॉज़िटिव इफ़ेक्ट बि पवंदा आहिनि, कॾहिं कॾहिं मसइले जा हल सोशल मीडिया ते निकिरी वेंदा आहिनि, कॾहिं कॾहिं वरी इंतिशार जेको आहे वधी वेंदो आहे। हिन प्लेटफॉर्म तां अॼु असां इहो ऐलान था कयूं त असांजो को बि दोस्त जेको आहे भली पंहिंजो शिया हुजे मोमिन हुजे, पर मामले खे हल करिणो आहे। जॾहिं मामले खे हल करिणो आहे त असांखे इन्हनि शयुनि खां जेको आहे अवॉइड करिणो पवंदो। असां हिन प्लेटफॉर्म तां अॼु ऐलान था कयूं त असांजे तरफ़ां इंशाअल्लाह ताला का बि पोस्ट न हलंदी ऐं साईं वारनि खे बि इंशाअल्लाह गुज़ारिश आहे। ऐं जेके दोस्त सालसी जो किरदारु अदा करे रहिया आहिनि, साईं अली हसन आहे, साईं अज़हर शाह आहे, या असांजा जेके बि सहाफ़ी बिरादरान आहिनि, या असांजा जेके सुठा मोज़िज़ शहरी आहिनि, जेके शहर जे अमुन खे बहाल करणु चाहिनि था, ऐं असां बि चाहियूं था त इन शहर जो अमुन जेको आहे हमेशह बहाल रहियो आहे ऐं ही असांखे हमेशह गॾु रहणो आहे। त इंशाअल्लाह ताला सोशल मीडिया ते ट्रायल जेको आहे पोस्टूं रखणु अॼु खां बंदि कयूं वञनि। ऐं जीअं साईं जन चयो आहे, जीअं सालिसी थी रही आहे त भली वकील अचनि, हिकु जेको आहे बाइलाज़ ठहनि, साईं वारनि खे बि साम्हूं विहारिजे, असां बि वेहूं। पोइ हिकिड़ो नज़्मो ज़ब्त जॾहिं ठहंदो त हमेशह जे लाइ इहो मामिलो जेको आहे उहो ख़तमु थींदो। भली उन में क़ानूनी माहिर बि वेहनि ऐं ऑफिशियल्स ताईं उहा असां हिकिड़ी डॉक्यूमेंट ठाहींदासीं, हिकिड़ो एफिडेविट, हिकिड़ो स्टैम्प लिखिबो जंहिंमें नज़्मो ज़ब्त जेको आहे उहो क़ाइमु कयो वेंदो। सभिनी ॿिन्ही धुरनि खे वेहारे मामिलो दुनिया में केॾो बि हुजे वरी बि उनजो हल जेको आहे उहो ॻाल्हियूं आहिनि। ऐं असां पुरअमुन आहियूं छो त असां सैयद शुहदा इमाम हुसैन अलैहिस्सलाम जा पैरोकार आहियूं। इमाम हुसैन अलैहिस्सलाम फ़क़ति शीयनि जा न बल्कि इंसानियत जा रहबर ऐं रहनुमा आहिनि। तॾहिं त जोशमली आबादी इंडिया जे शाइर चयो त इंसान को बेदार तो हो लेने दो, हर क़ौम पुकारेगी हमारे हैं हुसैन। जॾहिं इंसानु बेदार थींदो त उनजो रहबर ऐं रहनुमा जेको आहे सैयद शुहदा इमाम हुसैन अलैहिस्सलाम हूंदो। इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे कंहिं मसलिक लाइ रखणु, मां थो चवां सैयद शुहदा ते इहो ज़ुल्म आहे। पाण इंसानियत जा आलम बरदार आहिनि ऐं पाण मज़लूमनि जा इमाम आहिनि, मज़लूमनि जा रहबर आहिनि। चाहे भली उहो मज़लूम यहूदी छो न हुजे, चाहे उहो मज़लूम ईसाई छो न हुजे, इस्लाम अहिड़ो मज़हब आहे जेको ग़ैर मुस्लिमनि खे बि तहफ़ुज़ ॾिए थो। त इंशाअल्लाह तव्हां मीसा के मदीना पढ़ी ॾिसो, जेको रसूलुल्लाह पहिरियों मुआहिदो कयो आहे यहूदियुनि ऐं ईसाइनि सां गॾिजी त बाबा मदीने जो असां गॾिजी दिफ़ा कंदासीं कुफ़ार मुशरिकीन खां। उहो मीसा के मदीना में केरु शामिलु हुया? उहे मदीने जा ईसाई यहूदी शामिलु हुया उन पैक्ट में। इस्लाम त अमुन जो दर्स थो ॾिए ऐं असां सभु जेको आहे सैयद शुहदा इमाम हुसैन अलैहिस्सलाम जा हक़ीक़ी पैरोकार आहियूं। असांजे तरफ़ां कॾहिं बि का अॻु भराई न थींदी। असां हमेशह सबुर जो दामन जेको आहे उन में ई रहंदा आहियूं ऐं सबुर में रहंदा आहियूं। ऐं असांखे इहो हुकुम आहे मुजतहिदीन जी फतवायत अहल सुन्नत असांजा भाइर आहिनि, उन्हनि जे मुक़दसात जो एहतराम करणु असांजी बुनियादी ज़िम्मेवारी आहे। अॼोकी हिन गॾिजाणी जो नतीजो मोल मतन इहो आहे त अॼु खां असां सोशल मीडिया ते पंहिंजे तरफ़ां पोस्टूं जेको आहे उहे कोन रखंदासीं। ऐं जेके दोस्त सालसी लाइ कोशिशूं करे रहिया आहिनि, इंशाअल्लाह 2-3 ॾींहंनि ताईं ॿिन्ही धुरनि सां वेही ऐं ॻाल्हियूं करे ऐं पोइ हिकु ॾींहुं मुक़ररु कंदा जंहिंमें असांजा अञा मोज़िज़ीन वेहंदा। पोइ जेके रिज़र्वेशन्स गॾिजी असां हल करे हिकिड़ो ज़ाब्ता अख़लाक़ ठाहींदासीं ॿिन्ही धुरनि जो। असां बि पंहिंजा रिज़र्वेशन्स उन में पेश कंदासीं, साईं वारनि खां बि वठंदासीं गॾिजी। पोइ आईंदा जेको आहे न हू धुर उन जी भञकड़ी कंदी न हीअ धुर, ऐं उनखे हिकिड़ो क़ानूनी शिकिल तौरु AC ताईं DC ताईं हाई ऑफिशियल ताईं उनखे असां पहुचाईंदासीं। पोइ जेका धुर भञकड़ी कंदी उहे ज़िम्मेवार हूंदा इंशाअल्लाह ताला। असां हिते इहो अहद था कयूं, असां कॾहिं बि अॻु भराई न कई आहे, न ई असां कंदासीं। असां सबुर वारा आहियूं, हमेशह असां पोइ ते हटण वारा आहियूं। जेकॾहिं असांजे वञण सां इहो मामिलो हल थी वञे त असां 10 दफ़ा ई पूरा दोस्त साईं वारनि वटि वञी मामले खे हल करण लाइ असां हर वक़्तु तयारु आहियूं इंशाअल्लाह ताला। इहो ई अॼोकी हिन प्रेस कॉन्फ्रेंस जो मक़सदु आहे जंहिंमें असांजा सहाफ़ी दोस्त, ॿिया मोमिनीन, मोज़िज़ शहरी, सभु हर तबिके जो दोस्त हिते मौजूदु आहे। ज़ाहिर आहे हिन शहर जो अमुन हर चाहे थो, हर फ़र्द जी इहा ख़वाहिश आहे। को बि दोस्त इहो न चाहींदो सवाइ शर्प सम्झे, को बि इहो न चाहींदो त शहर जो मामिलो जेको आहे उहो ख़राबु थिए। ॿियो त डिफरेंस आहे ई कोन, विच में हिकिड़ो 8-6 फुटनि जो रोड आहे,
घर मिलिया पिया आहिनि, मस्जिदूं इमाम बारगाहूं मिलियूं पियूं। असांजो जीअण मरण गॾु आहे। तव्हां ॿुधायो, जॾहिं असांखे को अहले सुन्नत जो दोस्त दावत ॾींदो आहे के वली में जी के शादी, उन वक़्तु असां इहो ॾिसंदा आहियूं त हीअ अहले सुन्नत जो आहे, या असां के अहले सुन्नत वारे खे दावत ॾींदा आहियूं, उहो ॾिसंदो आहे त हीअ शिया आहिनि जे वली में ते न वञा। जॾहिं ॿियनि मामलात ते असां इहे शयूं नोट नथा कयूं त पोइ मज़हबी ॾियारनि में इन्हनि खे असां छो जेको अॻियां था आणियूं। इन्हनि शयुनि खे ख़तमु करणु घुरिजे। मुंहिंजी सभिनी खे गुज़ारिश आहे, असांजा अॻवान वेठा आहिनि, साईं अज़हर शाह साहिबु आहिनि, साईं शौकत अली जरवार, साईं शफ़क़त शाह, फयाज़ हुसैन जोयो, साईं क़ुर्बान अली वारा बि सीनियर दोस्त आहिनि, साईं अली हसन जावरी, ॿिया जेके बि मौज़ूज़ीन आहिनि, जेके बि तंज़ीमूं आहिनि, असांजो गॾियल हिकिड़ो ई मौक़ुफ़ आहे त इनशा अल्लाह ताला इन मसइले खे असां सुठे नमूने ऐं ॻाल्हियुनि जे ज़रिए इनशा अल्लाह ताला हल कंदासीं। आख़िर में मां आयल सभिनी दोस्तनि जो इंतिहाई थोराइतो आहियां, बिलख़ुसूस जेके सहाफ़ी बिरादरी जंहिं बि चैनल जा, जंहिं प्रेस क्लब जा अॼु आया आहिनि, उहे बि पॉज़िटिव इन शइ खे वठनि, पॉज़िटिव पोस्टूं रखनि, ताकी इंतिशार जी जेका फ़िज़ा आहे उहा ख़तमु थियणु घुरिजे। वसलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सभई मिली करे बुलंद आवाज़ सां सलावत।